पनुआ किलताल के अस्पताल में दवाउन डॉक्टर मशीनरी की खोट ऐं अस्पताल में मरीजन से नारवा सलूक खिलाफ कफन पोश अगवान गुलाम मुस्तफ़ा कलवड़ अब्दुल फताह ऐं ॿियनि शहरनि अस्पताल की इंतजामिया अमले खिलाफ अनोखो एहतजाज कंदे अस्पताल जो जनाज़ो कढियो वियो आहे। इन हवाले से अधिक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। जी अयाज, छा तफ़सील आहिनि? जी वाक़ई ॿुधायूं पिया त तालका अस्पताल पनुआ किल में दवाउनि डॉक्टर स्टाफ ऐं मशीनरी जी सख़्त खोट ख़िलाफ़ 22 ॾींहंनि खां वधीक कफन पोस्ट जे अॻवान गुलाम मुस्तफ़ा कलवड़ समेत केतिरनि शहरनि दवाउनि ऐं अस्पताल में बहरान ऐं डॉक्टरनि जी खोट ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो, पर उन हूंदे बि सिहत खाते जे कंहिं अमलदार या चूंडियल नुमाइंदे नोटिस न वरितो आहे, जंहिं ख़िलाफ़ हमख्याल जे कफन पोश अॻवान गुलाम मुस्तफ़ा कलवड़ अब्दुल फताह कलवड़ ऐं ॿियनि केतिरनि शहरनि पनुआ किल अस्पताल जो हिकु अनोखो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे उनजो जनाज़ो खणी ऐं रोई पिटी मातम करे रहिया आहिनि ऐं पिटूं पारा था ॾेई रहिया आहिनि त अस्पताल में अहिड़ी हालत आहे, पोइ छो न उनजो जनाज़ो खणी उनखे दफ़न करे छॾिजे, जंहिंमें का बि सहूलियत न आहे। मरीज़ तड़पनि पिया ऐं प्राइवेट अस्पतालनि में उहे डॉक्टराणियूं कमु कनि पियूं, पर सरकारी अस्पताल में हिकु मथे जे सूर जी टिकीर पई मिले। हिन अहिड़ी अलामती उनजो जनाज़ो खणी उन ख़िलाफ़ मातम कंदे सख़्तु एहतजाज रिकॉर्ड करायो। उन सां गॾोगॾु हिन पनुआ किल चूंडियल नुमाइंदनि सैद खुर्शीद अहमद शाह, सैद नाफ़िर हुसैन शाह, जाम इकराम दारे जो नौमान इस्लाम शेख, शादिया असलम सुमरो खां ऐं सिहत खाते जे अमलदारनि खां पनुआ किल अस्पताल निज़ाम दुरुस्त करण ऐं राशि सिफ़ारिशी डॉक्टरनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करण जी घुर कई आहे। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।